मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। अच्छा, पेशमाम जेको सलाम फिराए थो त जीअं जो पेशमाम चए थो न अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह, इन में अक्सर साथी ग़लती था कनि, असांजी मस्जिद में भी ग़लती था कनि। पेशमाम जंहिं टाइम नमाज़ खे आख़िरी में कंप्लीट थो कराए न त पेशमाम छा चवंदो आहे, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह। वरी पोइ पेशमाम ॿीहर सलाम फिरंदो आहे, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह। त मां बाज़ औक़ात हिते ई ॾिठो आहे त मां जॾहिं ॿियों सलाम फिराईंदो आहियां पोइ साथी वरी पहिरियों सलाम फिराईंदा आहिनि। हालांकि पेशमाम जीअं चवनि न अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह, पेशमाम सलाम फिरायो न, तव्हां बि पेशमाम सां थोरो पोइ ते सलाम फिराए छॾियो। ऐं पेशमाम ॿियों सलाम फिराए थो न त उन टाइम पंहिंजो सलाम बि पेशमाम सां गॾु खणाए हलो। बाज़ साथी पेशमाम ॿई मां सलाम फिराए थो वञा पोइ पंहिंजो सलाम हीअं फिराईंदा आहिनि। ऐं ॿिए नंबर ते अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह तव्हांखे चवणो आहे, मथां बसि चओ त हाणे पेशमाम चए थो असां न चऊं, तव्हांखे बि लाज़मी चवणो आहे। जेके पोइ ते जमाती पढ़ंदा न त उहे बि पेशमाम सां गॾो चवंदा अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह, नमाज़ कंप्लीट थियण ते अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह। त पेशमाम जीअं जो सलाम जो नालो खणे थो न तव्हांखे बि फौरी तौरु सलाम पेश करिणो आहे ऐं सलाम पासे ते ॾियणो आहे। त हे ग़लती अमल आहे, हे तमामु वॾो ग़लति फेल आहे त साथी जेको आहे सलाम आख़िरी में लास्ट में फिराइनि था, हालांकि पेशमाम सां मुतसिल हलणो आहे। ॿी बि हिकिड़ी ग़लती आहे, बाज़ साथियुनि जी नमाज़ में ॿी बि हिकिड़ी ग़लती आहे त पेशमाम जंहिं टाइम रुकू में वञे थो त पेशमाम पहिरियों रुकू में लहे, पेशमाम रुकू में हेठि लहे, पोयां तव्हां पेशमाम सां गॾु रुकू में लहो। पेशमाम चए न समी अल्लाहु लिमन हमीद, पेशमाम मथे थिए तव्हां पोयां थियो समी अल्लाहु लिमन हमीद। सजदे में पेशमाम वञे पहिरियों, तव्हां उनजे पोयां ई सजदे में, बाज़ साथी अॻ में सजदे में वेठा आहिनि। त पेशमाम सां तकड़ जेको न आहे, छाजे करे तव्हां हिनजी इक़्तिदा कई आहे। तव्हां चवंदो न असां हिन पुठियां पेशमाम जी, त मामलो हाणे क्लियर थी वियो, हाणे बसि इनजे पोयां ई हलणो आहे, हाणे इनजी इक़्तिदा करणी आहे। इक़्तिदा इन खे ई चइबो आहे न त मां पेशमाम जे पुठियां हलां थो। अलाह ताला तमामु साथियुनि खे अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाई।